जाकिर खान, पहिरियों मूं सोचियो त तव्हांखे इज़त सां गुसुल ॾेई कफ़न ॾेई दफ़न कयां, पर जॾहिं खां तो मुंहिंजा 2 माण्हू मारिया न, मुंहिंजी दिलि पत्थर जी थी वई आहे। तव्हां इन क़ाबिल ई न आहियो तव्हांखे इज़त सां शान ऐं मान सां दफ़न कयो वञे। जेकॾहिं तुंहिंजी का आख़िरी ख़्वाहिश आहे त ॿुधाए। मूं पंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ॿुधाए छॾी आहे अकबर खां। तव्हां पंहिंजो कमु कयो। जिन खे मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ते अमल करणो हूंदो उहे पाण ई मुंहिंजे क़बर जा निशान ॻोल्हे मूं ताईं पहुची वेंदा। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। जाकिर खान, जाकिर खान, जाकिर खान, तू किथे आई? जाकिर खान, बाबा हुनखे मारे छॾियो। मूंखे पक न हुई त बाबा ईअं कंदो। हाणे मां जाकिर खान खे कॾहिं बि न ॾिसी सघंदसि। मरण खां पहिरियां मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश इहा आहे त तूं मूंसां पंहिंजी मोहबत जो इज़हार करे छॾ, त जीअं मौत मुंहिंजे लाइ आसान थी वञे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।